बेगुनाह 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 बेगुनाह। अस्सलाम वालेकुम माज़ात। वालेकुम सलाम मासात। वालेकुम सलाम आदा खुशी खैर वे मासात वे। दे हाल अहवाल गोठ जो खैर ता है न गोठ दी गोठरे खैर मेरा ता ठीक है तबे सही है मासात चाल थी माज़ात ता पाए फटन जो हाल हवाल लियो ठीक है ना आने मासात अल्हम्दुलिल्लाह हाने धक सही इन मासात। फट त सही न दा पर जेके जख्म दुश्मन दिना उहे अञा नान छुटा। मासात हाने पलांद थींदा पलांद जेके दुश्मनन असां के घाव ॾिना आहिनि हाने उन्हनि जा घाव ठाहिबा मासात। अयादा ता पाया कदम आने सोची समझी खणो छाजे करे जो दुश्मनन बे पांजे मासात के घुरायो थव मासात पलांदन के छॾ मां रह सदा मिली चा ऐं उन्हीं सां हाल अहवाल करे चा उन्हीं को बाद में सोची दादे ताणे केड़ो कदम खणो मासात कीअं ठही दादे पलांदन खे उथो त भला रह सही जमीन थोरो चक्कर ॾेई चऊं सदा मासात उथो। ख्याल करे मुंशिया वडे रईस जो मासात खैर ता आहे छा थियो थी मासात दुश्मन नहीं मुंशिया वडे बोतार जो चरे केड़ा चरिया खेती वतिंदा रईसन जे मुंशिन ते हथियार खन छे खैर आ बा खैर आ मासात आ पांजो इने खबर कोने तू त दे हाल हवाल कारे घुमदो अतींदो बाबा वडे भोतारा जो हुकुम है फसल घुमिया चक्कर रे या लाबार हले तो किया तडी निकता से बाबा इनन के समझाए कुछ होश कयो जो दुश्मनन तवा ते एकड़ो वार कयो जो बताल थी हलो ता जो कुछ ख्याल कयो नंडे वडे जी अदब कयो अचर खैर ता है काडे निकता हो एडी माला जो हाँ मुंशी खैर आ अचर वडो रास्ता है कोना बाकी नंडे रस के अटैक थिया खणिया त कराची कंडे वणो था तारीख वठण छा चेंदो अटैक थिया बोतार के असां के का खबर ही कोने असां जे मासात ऐं भाउ के धक लगा मां हिते मासात रही पियो आहियां बोतार के अटैक थिया हां अन्या तई तमके खबर न पई आ तो गोठ में रहो था या झंग में रहो था हर वडी गाला तमके रईसन जी खबर न थी छे ॾाढी दिल खुश करे छड़ी दी त हाणे वे दोर सोटे में बखो खबर पवंदी त घणे में सवा का अचर मां हला तो बाकी इनन के समझाए छड़े बाबा ई कहीं के ठीक आ मुंशी ठीक आ आंदा न कंदा आयो तमीज़ सिखाइण असांखे मासात अदा जीरा बोतार पांजे तर जो वडो आहे जी खबर न आहे अलाए छा थियो आहे मां वञा थो हाणे ॻोठ तव्हां थोरो ख़्याल सां रहो मां वञी ॻोठ तव्हांखे फोन कंदुमि पोइ तव्हां हलिया अचिजो ॻोठ ठीकु आहे ठीक आ दा मासात नंढे रस के अटैक थी या वडो रस जुए में कोने ऐं वते तो असां वारो वडो भा तारीखा कंदो धक्का असां के लगान दिमाग ता वडो खराब थिया अदा सही तो चए मासात वडो होयो त रोज पादर खाइंदा से पिया त अच त पोइ इनके गोले गोले
जबल खे त मारियो अदा अकबर 100 टके ना तुई अदा घर छड़े आयो मासे चाचो नाराज थिया सुभाणे कुछ मसलो थी पया त पो जिंदगी में एक कम सचो अकबर कुछ भी कोन कयो थी मां 100 टके वठी आयो तो मसले चलाए तू 100 टके घर छड़ी आयो 100 टके छो घुराई विच में अकबर अचरांग क्रैक थी वयो आइचा लट जो वारे 100 रुंदो मां साथ न प्लान त वतो दे पता हाणे सिर्फ फैसले सोचे फैसलो वाली रेस को वठूं अकबर फैसले जी तारीख कहीं खा वठंदे नई गाल जी खबर कौन पई थिया रे शादेब खान के अटैक थिया हां यो छा चई रहियो आई सच्चा सच अकबर इहा ही गाल आहे पर सच्चा सच त पो हाणे कदम संभाले खणो रेस भी कोने थोड़ो एहतियात सां घुम बस हाणे बस अच जमीन चक्कर हणो मासात ये त ॾिस मांखे त ये वात गाना छोरा लगनी था मासात मूंखे बि त इहे ई लॻनी था मासात वो देर छा जी करेन फायर लगे थो हनीफ यो क्रेक थियो हूंदो अकबरान जे पोयां पियो भैया था सफ़ा वापठन में भाई मची भैया अरे ये छा हाणे ज़मीन मां अचां थो हेरिंग शुरू थी वई आहे लॻे थो त इहा अचर वारनि सां जेको इहो मथे फिरियो साण हुयो इन्ही जा कम हूंदा पक इन्ही जा कम हूंदा मां हाणे सम्झी वियो आहियां चाल खे ज़रूरु इन्हनि छोरनि जे मथां फायरिंग कई हूंदनि अकबर ऐं मिठल वारनि अकबर ऐं जबल वारनि ते फायरिंग कई हूंदनि इहे छोरा बि ज़मीन घुमनि पिया लॻे ईअं थो मां अला भलाई कंदो मां त निकिरां अदा एक त मिठल ऐं हनीफ हुयो
टियों केर गॾु आहिनि जो हेरे को इतो ही कच्चे जो वलू जो पुट हूंदो ॿियो केरु हूंदो बल्लू वारे पुट जी आ मजाल जो असांजे मथां फेर करे बल्लू जे पुट खे न छॾिणो हाणे दा अधा नठनि जा कमु न थींदो हाणे हथेरनि खे तेल ॾियणो पवंदो तेल ईअं ई करिणो पवंदो दा हाणे हुननि खे ॿुधाइणो पवंदो कीअं फेर कबा आहिनि अरे अकबर वारा चवनि हाणे छा हालत कई अथव कमदार छा त भतारे गटे खे थिया छा त वरी हिननि करू खई हाणे ॾिसी पियो न हाल हाँ मन ये ही होया ना जेके तव्हां ते फेर करनि पिया हा कमदारा इहे ई छोरा मिठू वारा हुया जिन असां मथां फेर कया आहिनि जबर वारो तव्हां बेफ़िक्र थी हाणे घर हलिया वञो अला रे सके खैर सां मोटाए मां सॼो हवाल तव्हांजो कंदुमि घबरायो न इहा ई उमेद आहे तो कमदार हाणे असां हलंदासीं उथो दा अकबर ठीक आहे बा ठीक आहे यार वञा आचर सां मिलां राति बि आई आहे वेलो टाइम आहे कंहिंखे कहिड़ी ख़बर त काॾे वञे थो कंहिंसां मिले थो हिन को थोरो हाल अहवाल कयां वञी पंहिंजे जाइ ते आचर खैर त आहे मुंशी छा मसलो आहे या हेॾे आहे कमु थी थोरो छा हाल आहे अच्छा हाल अहवाल करिणो आहे मुंशी ॾे हाल अहवाल खैर त आहे छा मसलो आहे मुंशी पाण त अगाड़े ज़मीन ते मिलियासीं मां वरी रेस वॾे ॾे वियो हुउमि खैर त आहे न छा मसलो आहे अचर ख़ैर काॾां वरी अगाड़े ॾिठी पाण पए त तो वारो चरियो मासात मथे पियो हथियार उलारींदो वरी झट गुज़री न मथां छोरा हुननि खे टकरी आहे अची वठण लाइ फायरिंग शुरू करे ॾिनी अथनि जे इहे फेर त मां बि ॿुधा पई पर मां सोचियो मथां का ॿी दौरा पर नथो लॻे त मुंहिंजा मासात ऐं मुंहिंजो भाउ इहो कदम खणंदा डरड़ो आहे तो वारो मासात अचर तो वारो जेको भाउ बि आहे न वरी उनखे शिंगू कयूं बीठो थी यार हिननि खे सम्झाए थधे दिमाग़ सां जो सोचियो छो उन्हनि खां असां पलांद गाए वॼाए वठंदासीं पहिरियां वॾो रईस बि मौजूदु हुजे नंढे रईस खे अटैक थियो उहो बि ख़ैर सां कराची मां मोटे न तूं उन्हनि खे वरी बि सम्झाए ठीकु आहे मुंशी राति थी वई आहे घणी मां बि ॻोठ वञा थो वरी ॾिसे थो इहे बि छोरा फिरदा था वतन कंहिं महिल असां ते वार कंहिं महिल पाण जे मथां छोटा गादी बीठा आहिनि पोइ बि मुड़नि कोन था मां त पंहिंजे छोकिरनि खे हिदायत बि करे आयुमि त बाबा कंहिंसां विड़ो न तव्हां घर वञो पर मुड़िया ई कोन वरी साॻियो जहिड़ो करे बि थो ठीकु आहे मां हलां थो बरहाल मां हिदायत कयां थो वञी अलाह कंदो त सम्झी वेंदा ठीकु आहे मुंशी ठीकु आहे सम्झाए थो मां सुधरो सुधो रस्तो बेगुनाह 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 बेगुनाह